ने आज़ादी वारे ॾियारे ते मातली में सिंध जी सकाफ़त सां सलाहियल रांदि कोडी कोडी जो मुक़ाबिलो करायो वियो, जंहिंमें शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां सवें शहरियुनि शिरकत करे रांदि ॾिसी ख़ूब मज़ो माणियो। टंडो अल्हायार ऐं मातली जे रांदीगरनि में थियल दिलचस्प मुक़ाबले खां पोइ टंडो अल्हायार जी टीम मुक़ाबिलो खटे सोभारी थी वई। सिंधी सकावत हर साल असीं कराईंदा आहियूं 14 अगस्त ते, ऐं हिन दफ़ा बि इहो लॉकडाउन जी वजह सां असांजो वॾे पैमाने ते कोडी कोन थी सघी ऐं ना असीं तयारी करे सघिया। ही अर्जेंट में असां रांदि कराई आहे, 2 ॾींहं तयारी कई आहे, 2 ॾींहंनि खां पोइ असां तमामु बहितरीन रांदि कई आहे। जेका मातली शहर आहे, जेका वासी आहे, तक़रीबन अधु आया आहिनि, अधनि खे ख़बर कोन्हे। माशाल्लाह 14 अगस्त जे हवाले सां रांदि रखी हुई, तमामु सुठी थी हुई, माशाल्लाह मज़ो आयो ॾाढो। आवाम रांदि ॾाढी पसंदि कई। तमामु ॾाढी ख़ुशी आहे असांखे, जश्न आज़ादी असांजो मुल्क इन ॾींहुं आज़ादु थियो, उन ख़ुशी में असां पाण रांदि कई। तमामु घणो शौक़ु आहे, अल्हम्दुलिल्लाह। उमेद इहा आहे त औलाद थींदा, उन्हनि खे बि सेखारींदासीं। मातली जे नामवर पहलवाननि उस्ताद अली मोहम्मद मल्हा, मोहम्मद अली सुमरो, समाजी अॻवान रईस खादम हुसैन पिताफ़ी ऐं ॿियनि शहरियुनि पारां रांदीगरनि खे मञता तौरु नक़द इनाम पिणु ॾिना विया। कैमरामैन अली ज़ुल्करनैन मल्हा सां गॾु अशरफ चांडियो, सिंध TV न्यूज़, मातली।